कोरोना वायरस सबब जिते समूरे मुल्क जो कारोबार लॉकडाउन वारे ऐलान बाद ठुप थी वियो आहे ऐं माण्हू पंहिंजनि घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, उते उमरकोट ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां खेंजू, दाद लगारी, रेती ऐं भरपासे जे इलाइक़नि ॾांहुं ईंदड़ लाॾाऊ फ़क़ीर बि सख़्तु परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जेके लाॾाऊ फ़क़ीर सॼो ॾींहुं दर दर तां पिनी पंहिंजनि बचनि लाइ अनाज ऐं ॿियो सामान गॾु कनि था, अॼु उन्हनि जा ख़ानदान फ़ाक़ा कशी करण ते मजबूर आहिनि ऐं उन्हनि जो गुज़र सफ़र इंतिहाई ॾुखियो थी पियो आहे। जॾहिं अवामी आवाज़ पारां सर्वे कई वई, उन्हनि हीणे ऐं बेवसी वारे हाल में पंहिंजा वीचार वंडींदे चयो, कोरोना जी वबा वारी सूरत हाल बाद असांखे अवाम तोड़े सरहदी वारनि एतिरो त पोइते धिके छॾियो आहे ॼण त असां पाकिस्तानी जा रहाकू ई न। वधीक चयो त असांजो गुज़र सफ़र अॻु में बि तमामु मुश्किल सां थी रहियो हो, पर जॾहिं कोरोना जे ख़दशे बाद हुकूमत तरफ़ां कोरोना वायरस जे ख़तरे खां महफ़ूज़ रहण लाइ जेके क़दम खयां विया आहिनि, जेकॾहिं हुकूमत असां जहिड़े फ़क़ीर तबिके लाइ सोचे हा त असां बचनि सुमेत फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर न हुजूं हा। हिननि जो चवणु आहे त लॉकडाउन सबबु कारोबारी ऐं ॾियारी कमाईंदड़ माण्हू मुतासिर थियो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त मुस्तहिक माण्हुनि बदिरां उन्हनि माण्हुनि खे राशन ॾिनो पियो वञे जेके पाणी ॾियण जा हक़दार आहिनि। हुकूमत खे घुर्जे त अहिड़ी हिकमत अमली जोड़ी वञे जंहिंसां लाॾाऊ फ़क़ीर, पेनू फ़क़ीर, तोड़े ॾियारी ते कमु कंदड़ तबिके जी हक़ीक़ी माना में मदद थी सघे ऐं लाॾाऊ फ़क़ीरनि जी मुश्किल ज़िंदगी में कुझु आसानियूं पैदा थी सघनि। कैमरा टीम सां गॾु उस्मान पंहार, अवामी आवाज़ टीवी, खेंजू। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।